हिते अमांखे ॿुधायो त दादू में उमेरुबाब चांडियो जी 3 गर्भातियुनि जे क़तल केस में उन वक़्त जे SHO करीम चांडियो ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। उमेरुबाब चांडियो जी 3 गर्भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी। अदालत करीम चांडियो ते फर्द जुर्म लागू कंदे केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। अॻूणे SHO करीम चांडियो पारां दाख़िल करायल ज़मानत वारी दरख़्वास्त ते अदालत ॿुधणी 13 मार्च ते कंदी। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। दादू में उमेरुबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़तल केस में उन वक़्त जे SHO करीम चांडियो ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। दादू में उमेरुबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी थी आहे। अॻूणे SHO ते फर्द जुर्म लागू कयो वियो आहे। अॻूणे SHO करीम चांडियो पारां दाख़िल करायल ज़मानत वारी दरख़्वास्त ते अदालत ॿुधणी 13 मार्च ते कंदी। उमेरुबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़तल जी ॿुधणी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में थी। अदालत करीम चांडियो ते फर्द जुर्म लागू कंदे केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी।